ओम शांति। अॼु जी मुरली तारीख़ आहे 25/9/2025। अॼु मिठा बाप-दादा चवनि था, मीठे मीठे ॿार, ये ड्रामा जो खेल एक्यूरेट हले थो। जंहिंजो जो पार्ट आहे, जंहिं घड़ी थियणो आहे, उहो रिपीट थिए ई थो। ये ॻाल्हि यथार्थ रीति सम्झणो आहे। प्रश्न आहे, ॿारनि जो प्रभाव कॾहिं निकिरंदो? हाणे ताईं कंहिं शक्ति जी कमी आहे। उत्तर आहे, जॾहिं योग में मजबूत थींदव तॾहिं प्रभाव निकिरंदो। हाणे उहो जौहर न आहे, यादि सां ई शक्ति मिलंदी आहे। ज्ञान तलवार में यादि जो जौहर खपे त हाणे घटि आहे। अगरि पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि कंदा रहो त बेड़ो पार थी वेंदो। ये सेकंड जी ही ॻाल्हि आहे। अगरि पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि कंदा रहंदव त बेड़ो पार आहे। ये सेकंड जी ॻाल्हि आहे। ओम शांति। रूहानी ॿारनि खे रूहानी बाप था सम्झाइनि। रूहानी बाप हिक खे ई चइबो आहे, बाक़ी सभु आहिनि आत्मा ई। उन्हनि खे परमात्मा चइबो आहे। रूहानी बाप हिक खे ई चइबो आहे, बाक़ी सभु आत्मायूं आहिनि। उन्हनि खे परमात्मा चइबो आहे। बाबा खे बाप चईंदा आहिनि, मां बि आत्मा आहियां, परंतु मां परम सुप्रीम सत्य आहियां। मां ई पतित पावन ज्ञान जो सागर आहियां। बाप चईंदा आहिनि, मां ईंदो ई आहियां भारत में ॿारनि खे विश्व जो मालिक ठाहिणु। तव्हां ई मालिक हुयो न, हाणे स्मृति आई। ॿारनि खे स्मृति दिलाईंदा आहिनि, तव्हां पहिरियों सतयुग में आया आहियो, पोइ पाठ वॼाईंदे 84 जन्म भोगे हाणे पिछाड़ी में आया आहियो। तव्हां पंहिंजे खे आत्मा सम्झो। आत्मा अविनाशी, शरीर विनाशी। आत्मा ई देह सां गॾु आत्माउनि सां ॻाल्हाईंदी आहे। आत्म अभिमानी थी करे न रहंदा आहिनि त ज़रूरु देह अभिमान, मां आत्मा आहियां, इहे सभु भुलिजी विया आहिनि। चईंदा बि आहिनि पापात्मा, पुण्यात्मा, महान आत्मा। उहो को परमात्मा त न ठही सघंदा आहिनि। मां आत्मा आहियां, इहे सभु भुलिजी वेंदा आहिनि। चईंदा बि आहिनि पापात्मा, पुण्यात्मा, महान आत्मा। उहो को परमात्मा त न ठही सघंदा न। कोई बि पंहिंजे खे शिव चई न सघे। शरीरनि जे शिव नाम त ॾाढा आहिनि। आत्मा जॾहिं शरीर में प्रवेश कंदी आहे त नाम पईंदो आहे, छो जो शरीर सां ई पाठ वॼाइणो हूंदो आहे न। त मनुष्य को शरीर जे भान में ईंदा आहिनि, मां फलानो आहियां। हाणे सम्झंदो आहे, हा मां आत्मा आहियां। असां 84 जो पाठ वॼायो। मां फलानो आहियां। हाणे सम्झंदा आहिनि, हा मां आत्मा आहियां। असां 84 जो पाठ वॼायो। हाणे असां आत्मा खे ॼाणे विया आहियूं। असां आत्मा सतो प्रधान हुयासीं, पोइ हाणे तमो प्रधान थिया आहियूं। बाप ईंदा ई तॾहिं आहिनि जॾहिं सभु आत्माउनि ते कट लॻल हूंदी आहे। जीअं सोने में खाद पईंदी आहे न। तव्हां पहिरियों सचो सोना हुयो, पोइ चांदी, तांबो, लोहो पई करे तव्हां बिल्कुलु कारा थी विया आहियो। जॾहिं सभु आत्माउनि ते कट लॻी वेंदी आहे तॾहिं बाबा ईंदा आहिनि। जीअं सोने में खाद पईंदी आहे। तव्हां पहिरियों सचो सोनो हुयो, पोइ चांदी, तांबे, लोहे पई करे जी खाद पइजी वई त तव्हां बिल्कुलु कारा थी वियो। इहे ॻाल्हियूं कोई सम्झाए न सघे। सभु चई ॾींदा आहिनि आत्मा निर्लेप। खाद कीअं पईंदी आहे इहे बाबा सम्झाईंदा आहिनि ॿारनि खे।
सोनो खां पोइ चांदी तांबे लोहे जी खाद पइजी वेंदी। बाप चईंदा आहिनि मां भारत में ईंदो आहियां। सभु चई ॾींदा आहिनि, सभु इहे कोई ॻाल्हियूं कोई ॿियो न सम्झाए सघे कि आत्मा ते कीअं खाद पवंदी आहे। सभु चई ॾींदा आहिनि आत्मा लेप आहे, खाद कीअं पवंदी, इहे बाबा सम्झाईंदा आहिनि। जीअं ड्रामा बाप चईंदा आहिनि मां ईंदो भारत में आहे, जॾहिं बिल्कुलु तमो प्रधान ठही वेंदा आहिनि, हाणे तॾहिं ईंदो आहे, एक्यूरेट टाइम ते ईंदो आहे। जीअं ड्रामा में एक्यूरेट खेल हलंदो आहे न, जो पार्ट जंहिं घड़ी हुजिणो खपे हुन समय पोइ रिपीट थींदो आहे, हुन में जरा बि फ़र्क़ु न पइजी सघंदो आहे। उहो हद जो ड्रामो, इहे बेहद जो ड्रामो, इहे सभु ॾाढी महीन सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। उहो हद जो ड्रामो आहे, ये बेहद जो ड्रामो आहे, ये सभु ॾाढी महीन सम्झण जी ॻाल्हियूं। बाप चईंदा आहिनि तव्हांजो जो पार्ट वॼो आहे उहो ड्रामा अनुसार। कोई बि मनुष्य मात्र न रचयिता खे न रचना जे आदि मध्य अंत खे ॼाणंदो आहे। ऋषि मुनि बि नीति चई विया आहिनि। हाणे तव्हां सां कोई पुछे रचयिता ऐं रचना जे आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहियो, त झटि चई ॾींदासीं हा, सो बि तव्हां सिर्फ़ु हाणे ई ॼाणे सघंदा आहियो, पोइ कॾहिं बि न। बाबा सम्झायो आहे तव्हां पोइ मुझ रचयिता ऐं रचना जे आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहियो। अच्छा, इहे लक्ष्मी नारायण जो राज्य कॾहिं हो इहे ॼाणंदा हूंदा? न, इन्हनि में त कोई ज्ञान ई न आहे, इहे त वंडर आहे। ज्ञान हुजे त पोइ राजा जी सुख न वठी सघनि। तव्हां चईंदा आहियो असां में ज्ञान आहे, इहे बि तव्हां सम्झंदा आहियो। बाबा जो पाठ ई हिकु बार जो आहे। तव्हांजी एम ऑब्जेक्ट ई आहे लक्ष्मी नारायण ठहिण जी। ठही वियो पोइ त पढ़ाई जी दरकार न रहंदी। बैरिस्टर ठही वियो सो ठही वियो। बाप जो पढ़ाइण वारो आहे उन्हनि खे यादि त करिणो खपे न। बैरिस्टर ठही वियो, बाप जो पढ़ाइण वारो हुनखे यादि त करिणो आहे न। तव्हांखे सभु सहज करे ॾिनो आहे। बाबा बार बार तव्हांखे चईंदा आहिनि पहिरियों पंहिंजे खे आत्मा सम्झो। मां बाबा आजो आहियां। पहिरियों तव्हां नास्तिक हुयो, हाणे आस्तिक ठहिया आहियो। हिन लक्ष्मी नारायण बि आस्तिक ठही करे इहे वरसो वरितईं, सो हाणे तव्हां वठो था। हाणे तव्हां आस्तिक ठही विया आहियो। आस्तिक नास्तिक इहे अक्षर हिन समय जो आहे, हुते इहे अक्षर ई न आहे। पुछण जी ॻाल्हि ई न रहंदी आहे। हिते प्रश्न उठंदो आहे तॾहिं पुछंदा आहिनि, रचना ऐं रचना खे ॼाणंदा आहिनि। हिते प्रश्न उठंदो आहे तॾहिं पुछंदा आहिनि, रचना ऐं रचना खे ॼाणंदा आहियो। त अगरि ॼाणंदा आहियूं त आस्तिक आहियूं, न त नास्तिक आहियूं। बाबा त चई ॾींदा आहिनि न ॼाणंदा आहिनि त नास्तिक आहियूं। बाबा ई अची करे पंहिंजो परिचय ॾींदा आहिनि ऐं रचना जे आदि मध्य अंत जो राज सम्झाईंदा आहिनि। बाप आहिनि बेहद जा मालिक रचता। ॿारनि खे सम्झायो आहे ॿिया धर्म स्थापक बि हिते ज़रूरु ईंदा आहिनि। तव्हांखे साक्षात्कार करायो आहे इब्राहिम क्राइस्ट आदि कीअं ईंदा आहिनि। उहो त पिछाड़ी में जॾहिं ॾाढी आवाज़ निकिरंदी तॾहिं ईंदा। बाप चईंदा आहिनि भारत देह सहित सभु धर्मनि खे त्याग मूंखे यादि करो। हाणे तव्हां सम्मुख वेठा आहियो, पंहिंजे खे देह न सम्झणो आहे, मां आत्मा आहियां। पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि कंदा रहो त बेड़ो पार थी वेंदो। सेकेंड जी ॻाल्हि आहे।
मुक्ति में वञण लाइ भक्ति अधु कलाक कंदा आहियूं, लेकिन कोई भी आत्मा वापसि न वञी सघी। अधु कलाक खां माण्हू भक्ति कंदा आहिनि मुक्ति धाम में वञण लाइ, जिते बाबा सेकेंड में मुक्ति धाम में था चवनि। 5000 वर्ष पहिरियों बि बाबा सम्झायो हुई, हाणे बि सम्झाइनि। श्री कृष्ण इहे ॻाल्हियूं सम्झाए न सघे। उन्हनि खे बाप बि न चईंदासीं। बाप लौकिक अलौकिक पारलौकिक, हद जो बाप लौकिक, बेहद जो पारलौकिक आत्माउनि जो, ऐं हीअ हिकु ई संगम युगी वंडरफुल बाप आहे। इनखे चईंदासीं अलौकिक ब्रह्मा बाबा खे। प्रजापिता ब्रह्मा खे कोई यादि ई न कंदा आहिनि। उहो असांजो ग्रेट ग्रेट ग्रैंड फादर आहे। इहो बुद्धि में न ईंदो आहे। चईंदा बि आहिनि आदि देव एडम, परंतु चइण मात्र। मंदरनि में बि आदि देव जो चित्र आहे। तव्हां हुते वेंदा त सम्झो इहो त असांजो यादगार आहे। ब्रह्मा बाबा जो चित्र। बाबा बि वेठा आहिनि, असां बि वेठा आहियूं। हिते बाप चैतन्य में वेठा आहिनि, हिते जड़ में आहिनि। मथे में स्वर्ग बि ठीकु आहे। जंहिं मंदरु ॾिठो उहे ॼाणंदा आहिनि कि बाबा असांखे हाणे चैतन्य में राजयोग सेखारीनि था। पोइ बाद में मंदरु ठाहींदासीं। स्मृति में अचिणो खपे कि सभु असांजा यादगार आहिनि। इहे लक्ष्मी नारायण हाणे असां ठहूं था। वियासीं, पोइ सीढ़ी उतरंदा आया आहियूं। हाणे वरी असां घर वञी करे राम राज्य में ईंदासीं। पुठियां थींदो आहे रावण राज्य। पोइ असां वाम मार्ग में हली वेंदा आहियूं। घर वञी करे पोइ राम राज्य में ईंदासीं। पोइ रावण राज्य में अची वेंदासीं। बाबा केतिरो सुठी रीति सम्झाईंदा आहिनि। हिन समय सभी मनुष्य मात्र पतित आहिनि। हिन करे पुकारंदा आहिनि, हे पतित पावन अची करे असांखे पावन ठाहियो। दुख हरी करे सुख जो रास्तो ॿुधायो। हिन समय सभु मनुष्य मात्र पतित आहिनि। हिन करे पुकारंदा आहिनि, हे पतित पावन अची करे असांखे पावन ठाहियो। दुख हरी करे सुख जो रास्तो ॿुधायो। चईंदा बि आहिनि भॻवानु ज़रूरु कोई वेश में ईंदो। हाणे कुते ॿिली ठिकर बितर आदि में त न ईंदा, न घायल बि आहे। भाग्यशाली रथ त ईंदा आहिनि। भाग्यशाली रथ ते ईंदा आहिनि। बाबा ख़ुदि चईंदा आहिनि, मां हिन साधारण रथ में प्रवेश कंदो। इहे पंहिंजे जन्मनि खे न ॼाणंदा आहिनि। तव्हां हाणे ॼाणंदा आहियो। इन्हनि सां ॾाढे जन्मनि जे अंत में जॾहिं वानप्रस्थ अवस्था थींदी आहे तॾहिं मां प्रवेश कंदुमि। भक्ति मार्ग में पांडवनि जे ॾाढे वॾा वॾा चित्र ठाहिया आहिनि। रंगून में बौद्ध जो बि ॾाढो वॾो चित्र आहे। एतिरो वॾो कोई मनुष्य हूंदो थोरी आहे। ॿारनि खे त हाणे हसी ईंदी आहे रावण जो चित्र कीअं ठाहियो। दिन प्रतिदिन वॾो कंदा रहंदा आहिनि, वॾो कंदा वेंदा आहिनि। इहा छा चीज़ आहे जो हर वर्ष जलाईंदा आहिनि। अहिड़ो कोई दुश्मन हूंदो आहे छा? दुश्मन जो ई चित्र ठाहे करे जलाईंदा आहिनि। अच्छा, रावण कहिड़ा कॾहिं दुश्मन ठहियो जो हर वर्ष जलाईंदा आहिनि? हिन दुश्मन जो कंहिंखे बि पतो न आहे। हुननि जो अर्थ कोई बिल्कुलु न ॼाणंदो आहे। हिन दुश्मन जो कंहिंखे बि पतो ई न आहे कि कीअं छा थियो। रावण काॾे वियो, कीअं हुयो, कीअं हुनजा 10 शीश थिया। हुननि जो अर्थ कोई बिल्कुलु बि न ॼाणंदो आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि, उहो आहे ई रावण राज्य। तव्हां आहियो राम संप्रदाय, उहो आहिनि रावण संप्रदाय। हाणे बाबा चईंदा आहिनि, गृहस्थ व्यवहार में रहंदे कमल फूल समान ठहो, मूंखे यादि करो। चईंदा आहिनि, बाबा हंस बगुला इकट्ठा कीअं रही सघंदा आहिनि?
खिटखिट थींदी आहे सो त ज़रूरु थींदो न, सहन करिणो पए न, हिन में ॾाढी युक्तियूं बि खपनि। बाबा खे चईंदा आहिनि राजू रम्ज़बाज़, बाबा खे चईंदा आहिनि रांझू रम्ज़बाज़। सभु उन्हनि खे यादि कंदा आहिनि, हे भॻवान दुख हरो, रहम करो, लिबरेट करो, सभु उनखे यादि था करनि। वो लिबरेटर बाप सभिनि जो हिकु ई आहे। तव्हां वटि कोई बि ईंदा आहिनि त उन्हनि खे अलॻि अलॻि सम्झायो। कराची में हिकु हिकु खे अलॻि अलॻि वेही सम्झाईंदा हुया। तव्हां ॿार जॾहिं योग में मज़बूत थी वेंदव त पोइ तव्हांजो प्रभाव निकिरंदो। हाणे अर्जुन उहो जौहर न आहे। यादि सां शक्ति मिलंदी आहे, पढ़ाई सां शक्ति न मिलंदी आहे। ज्ञान तलवार आहे, हुन में यादि जो जौहर भरणो, उहा शक्ति कम आहे। बाप रोज़ चईंदा रहंदा आहिनि ॿार यादि जी यात्रा में रहणो। रहण सां तव्हांखे ताक़त मिलंदी। पढ़ाई में एतिरी ताक़त न आहे। यादि सां तव्हां सॼे विश्व जा मालिक ठही वेंदा आहियो। तव्हां पंहिंजे लाइ ई सभु कुझु कंदा आहियो। ॾाढा आहिनि पोइ विया। माया बि दुस्तर आहे, ॾाढा न ईंदा आहिनि। चईंदा आहिनि ज्ञान त ॾाढो सुठो आहे। ख़ुशी बि थींदी आहे, ॿाहिरि विया खला, ज़रा बि ठहरण न ॾींदी आहे। कोई खे त ॾाढी ख़ुशी थींदी आहे, ओहो हाणे बाबा आहिनि, असां त हली वेंदा पंहिंजी सुखधाम। बाबा चईंदा आहिनि हाणे पूरी राजधानी स्थापना ई किथे थी आहे। तव्हां हिन समय आहियो ईश्वरीय संतान, पोइ थींदव देवताउनि जा संतान। डिग्री कम थी वई न, मीटर में पॉइंट हूंदी आहे, एतिरा पॉइंट्स कम आहिनि। तव्हां हाणे हिकदमि उच ठहींदा आहियो, पोइ कम थींदे हेठि अची वेंदा। डिग्री कम थी वेंदी, मीटर में पॉइंट्स हूंदा आहिनि, एतिरा पॉइंट्स कम आहिनि। तव्हां हाणे हिकदमि उच ठहींदा आहियो, पोइ कम थींदे हेठि अची वेंदा आहियो। सीढ़ी हेठि उतरणो ई आहे न। हाणे तव्हांजी बुद्धि में सीढ़ी जो ज्ञान आहे। तव्हां हाणे हिकदमि उच ठहींदा आहियो, पोइ कम थींदे हेठि अची वेंदा आहियो। सीढ़ी हेठि उतरणी आहे न। हाणे तव्हांजी बुद्धि में सीढ़ी जो ज्ञान आहे। चढ़ती कला सर्व जो भलो, पोइ धीरे धीरे उतरती कला थींदी आहे। शुरू खां वठी करे हिन चक्र खे सुठी रीति सम्झो। हिन समय तव्हांजी चढ़ती कला थींदी आहे। श्री बाबा साथ में आहिनि। ईश्वर जंहिंखे मनुष्य सर्वव्यापी चई ॾींदा आहिनि, उहो बाबा मिठे मिठे ॿार चईंदा रहंदा आहिनि, ऐं ॿार पोइ बाबा बाबा चईंदा रहंदा आहिनि। बाबा असांखे पढ़ाइणा आहिनि। आत्मा पढ़ंदी आहे, आत्मा ई कर्म कंदी आहे। असां आत्मा आहियूं, शांति स्वरूप आहियूं, हिन शरीर द्वारा कर्म कंदियूं आहिनि। अशांत अक्षर ई तॾहिं चइबो आहे जॾहिं दुख थींदो। बाक़ी शांति त असांजी सुधर्म आहे। ॾाढा चईंदा आहिनि मन जी शांति हुजे। अरे आत्मा त स्वयं शांत स्वरूप आहे। उन्हनि जो घर शांति धाम।
मुंहिंजो घर शांतीधाम आहे। तव्हां हाणे तव्हां पंहिंजे खे भुलिजी विया आहियो। तव्हां पंहिंजे खे भुलिजी विया आहियो। तव्हां त शांतीधाम में रहण वारा हुयो। शांती हुते ई मिलंदी। अॼुकल्ह चईंदा आहिनि हिकु राज्य, हिकु धर्म, हिकु भाषा हुजे, वन कास्ट, वन रिलीजन, वन गॉड। हाणे गवर्नमेंट लिखंदी बि आहे वन गॉड, पर सर्वव्यापी छो चईंदी आहे? वन गॉड खे कोई मञंदो ई न आहे, त हाणे तव्हांखे पोइ इहो लिखिणो पए। वन गॉड मतिलबु वन गॉड सर्वव्यापी थी वेंदो त हेॾा सारा गॉड थी वेंदा। इंसान बि गॉड, मनुष्य जानवर बि गॉड, चीजूं बि गॉड, प्रकृति बि गॉड। लक्ष्मी नारायण जो चित्र ठाहींदा आहिनि, मथे में लिखी ॾियो सतयुग में जॾहिं हिननि जो राज्य हुयो त वन गॉड, वन डीटी रिलीजन हो। परंतु मनुष्य कुछ समझदा न आहे, अटेंशन न ॾींदा आहिनि। अटेंशन उन्हनि जो वेंदो जो असांजे ब्राह्मण कुल जी आत्मा हूंदी। त असां केॾा लकी आहियूं कि असांजो अटेंशन वियो आहे कि छा था चवनि। कोई न सम्झंदा आहिनि, इन करे बाबा चईंदा आहिनि अलॻि अलॻि विहारो पोइ सम्झायो। फॉर्म भरायो त मालूम पवंदो, छो जे कोई कंहिंखे मञण वारो हूंदो, कोई कंहिंखे मञण वारो हूंदो। कोई देवी देवताउनि खे मञण वारो हूंदो, कोई इस्लामी, बौद्धी, क्रिश्चन, सन्यासी, सिख। इन करे हर हिक खे अलॻि अलॻि वेही सम्झाइणो आहे। पंहिंजी ॻाल्हि ॿुधाइणु लॻी वेंदा न त पहिरियों त पुछणो खपे किथे आया आहियो, बीके जो नाम ॿुधियो आहे, प्रजापिता ब्रह्मा तव्हांजो छा लॻंदो आहे? कॾहिं नाम ॿुधियो आहे? तव्हां प्रजापिता ब्रह्मा जी संतान न आहियो। असां त प्रैक्टिकल में आहियो तव्हां बि, परंतु तव्हां सम्झंदा न आहियो। सम्झाइण जी युक्ति ॾाढी सुठी हुजे। हिन लाइ पहिरियों ख़ुदि खे हुजिणो खपे कि मां केरु आहियां ऐं असां सभु हिननि जा पूर्वज आहियूं। अच्छा, मीठी मीठी सिकी लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जे सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग और नमस्ते। गाना जे लाइ मुख्य साथ मंदिरनि आदि खे ॾिसंदे सदा यादि रखो कि इहे सभु असांजा यादगार आहिनि। हाणे असां अहिड़ा लक्ष्मी नारायण ठहूं था। ॿियो आहे गृहस्थ व्यवहार में रहंदे कमल फूल समान रहनि, हंस बगुला साथ में हुजनि, त ॾाढी युक्ति सां हलणो आहे, का सहन बि करिणो पवंदो। वरदाना एकता और संतुष्टता जे सर्टिफिकेट द्वारा सेवाउनि में सदा सफलता मूर्त है। सेवाउनि में सफलता मूर्त थियण लाइ ॿ ॻाल्हियूं ध्यान में रखणियूं आहिनि। हिकु आहे संस्कारनि खे मिलाइण जी यूनिटी, ॿियो आहे स्वयं खे बि सदा संतुष्ट रहो तथा ॿियनि खे बि संतुष्ट करो। संस्कार मिलायो, संस्कारनि खे मिलाइण जी यूनिटी, ॿियो आहे स्वयं बि सदा संतुष्ट रहो तथा ॿियनि खे बि संतुष्ट करो। सदा हिक ॿ में स्नेह जी भावना रहे।
संस्कार मिलायो, स्वयं ऐं ॿियनि सां संतुष्ट रहो। हिक ॿ में स्नेह जी भावना सां, श्रेष्ठता जी भावना सां संपर्क में अचो। त इहे ॿई सर्टिफिकेट मिली वेंदा। एकता ऐं संतुष्ट आहियो। पोइ तव्हांजी प्रैक्टिकल जीवन बाप जी सूरत जो दर्पण ठही वेंदी। जीअं बाबा बि कीअं ईंदा आहिनि, सभु कुझु कंदा आहिनि, हर हिक जे प्रति स्नेह जी ऐं श्रेष्ठता जी भावना रखंदा आहिनि। ॿार जो बि करनि था, जेतिरो बि करनि था, संतुष्ट रहंदा आहिनि। पोइ असांजे जीवन में बाप जी सूरत, असांजे जीवन प्रैक्टिकल जीवन बाप जी सूरत जो दर्पण ठही वेंदो। हुन दर्पण में बाप जो आहे, जहिड़ो आहे, ओड़ो ई ॾेखारे मिलंदो। स्लोगन आत्म स्थिति में स्थित थी करे अनेक आत्माउनि खे जीअदान ॾियो त दुआयूं मिलंदियूं। आत्म स्थिति में स्थित थी करे अनेक आत्माउनि खे जीअदान ॾियो। आत्मा जी स्थिति में स्थित थी करे अनेक आत्माउनि खे जीअदान ॾियो। त तव्हांखे दुआयूं मिलंदियूं। अव्यक्त इशारो, जीअं अग्नि में कोई बि चीज़ विझो त नाम रूप गुण सभु बदिली वेंदा आहिनि। ईअं जॾहिं बाप जी यादि जी लग्न जी अग्नि में पईंदा आहियो त परिवर्तन थी वेंदा आहिनि। बाप जी यादि जे लगन जी अग्नि में पईंदा आहियो। मनुष्य सां ब्रह्मण ठही वेंदा आहियो, पोइ ब्रह्मण सां फ़रिश्तो, फ़रिश्ते सां पोइ देवता। लगन जी अग्नि सां अहिड़ो परिवर्तन थींदा आहियो जो पंहिंजोपन कुझु बि न रहंदो। हिन करे हिन यादि खे ज्वाला रूप चइबो आहे। हिन करे जॾहिं बाबा जी यादि एतिरी थी वेंदी आहे कि सभु कुझु परिवर्तन थी वेंदो आहे। हिन करे हिनखे पंहिंजोपन कुझु रहंदो ई न। हिन करे हिन यादि खे ज्वाला रूप चइबो आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।